अस्सलाम वालेकुम जनाब, मां गफूर चांग चैनल है सवाद ऐं सवाद में अॼु तव्हांखे ठाहिणु सेखारियूं था टमाटो केचप। ही रेसिपी ज़रूरु ॾिसिजो ऐं हिन में को बि केमिकल न आहे जेको तव्हां बाज़ार मां वठी ईंदा आहियो। उन में केमिकल हूंदा आहिनि, CMC पाउडर हूंदो आहे, बेंज़ोएट पाउडर हूंदो आहे ऐं ज़ाइथम गम हूंदो आहे, कलर हूंदो आहे, ट्रेटिक एसिड, पर हिन में कुझु बि कोन्हे। ही पाक आहे। गुज़ारिश बस इहा आहे त सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कंदा कयो। असांखे आहिनि टमाटर, ही 2 किलो टमाटर आहिनि ऐं हिन टमाटरनि खे पाण ख़ूब साफ़ु कयो आहे ऐं हिननि मां हर क़िस्म जी मिटी वग़ैरह खे खां पाक कयो आहे। पाण हिन में जनाब विझंदासीं बसर ऐं ही टेस्ट ॾाढी डेवलप कंदा। कमर्शियल जेको हूंदो आहे उन में बसर न आहिनि हूंदा। पाण हिन में विझंदासीं ॻाढ़ियूं मिर्चूं ऐं उन खां सवाइ कुझु ॾॾर थियल मिर्च ऐं इहे बि ॾाढा मज़ेदार हूंदा आहिनि। पाण हिन में हिकिड़ो कमाल पट शामिलु कंदासीं, 2 टुकड़ा जेके आहिनि उहे पाण कंदासीं जंहिंमें दारचीनी जा शामिलु ऐं हिकिड़ो फोटो जेको आहे शामिलु कंदासीं, वॾो फोटो या कारो फोटो जंहिंखे चयो वेंदो आहे। ऐं साईं हिन में पाण शामिलु जेका शइ कंदासीं उन में आहे अदरक जा कुझु टुकड़ा ऐं उन खां पोइ कुझु ॻड़ियूं जेके आहिनि पाण जूं थूम जूं शामिलु कंदासीं। हिन में 2-3 पाण खे ज़रूरत पवंदी लूण जी। लूणु हस्बे ज़ाइक़ा तव्हां विझंदा कयो। ब्लड प्रेशर जा मरीज़ आहियो त बिल्कुलु घटि कयो। पाण बोतल खणंदासीं, हिन में सिरको पियल आहे ऐं उहो हिन में शामिलु कंदासीं। हीउ सफ़ेद सिरको आहे। इन खां सवाइ पाण खे ज़रूरत आहे खंड जी ऐं साईं ही सभु शयूं गॾिजी जेके तव्हांजे साम्हूं पियूं आहिनि हिकिड़ो ख़ूबसूरत टमाटो केचप खे जनमु ॾींदियूं। पाण खणंदासीं टमाटर ऐं उनखे विझंदासीं कढ़ाई में या कंहिं बि ताव में। उनखां पहिरियों हिनखे कटींदासीं। कटनि वक़्तु हिन जो नथूर जेको पहिरियों आहे उहो पाण करे छॾींदासीं। धार ऐं हिनखे सफ़ा को टुकड़ा करण जी का ज़रूरत न आहे। पाण हिनखे सिर्फ़ु हिकिड़े टमाटर खे कंदासीं 4 टुकर। जेकॾहिं तमामु घणो वॾो टमाटर हूंदो त 6 बि करे सघूं था ऐं उनजा 8 टुकर बि करे सघूं था। त बुनियादी तौर ते पाण खे ईअं करिणो आहे। इन कढ़ाई में मूं हिनखे शामिलु कयो आहे ऐं असां हिनखे तयारु करण खां अॻु, हिनखे पचाइण खां पहिरियां हिन में उहे बसर शामिलु कंदासीं। मूं तव्हां पहिरियां ॿुधायो त बसर जेके आहिनि उहे कमर्शियल में न हूंदा आहिनि। ही अदरक ऐं थूम जेका आहे उहे बि हिन में पाण शामिलु कयूंसीं। ही कमाल पट आहे ऐं जेके शयूं मूं तव्हांखे ॿुधायूं, दारचीनी आहे, फोटो आहे, शामिलु कयोसीं। बाहि ॿारीसीं ऐं बाहि ते पाण हिनखे रखियोसीं। हिन में पाण पाणी न विझंदासीं, पर जेकॾहिं तव्हां ज़रूरी सम्झो था त अधु खनि कोप पाणी जो विझो, हर्ज बि उन में कोन्हे ऐं पोइ उहो वरी पाण ख़तमु बि करे सघूं था। त मां तव्हांखे हिकिड़ो दफ़ो ॿीहर ॿुधायां, पाण ही तयारु करे रहिया आहियूं केमिकल खां पाक क़िस्म जो होम मेड पंहिंजे घर में शानदार नमूने सां ही ठहंदो। ढके था छॾियूं हिनखे ऐं हिनखे ख़ूब पचायूं था। हिन में को बि केमिकल पाण शामिलु नथा कयूं। हिन में CMC पाउडर पाण न विधो आहे, बेंज़ोएट पाउडर न विधो आहे, ज़ैनथम गम न विधी आहे, हिन में रंग कोन विझंदासीं, ट्रेटिक एसिड कोन विझंदासीं। 15-20 मिंट पचाइण खां पोइ पाण हिन जी जेका सूरत हाल ॾिसी सघूं था उहा ही आहे। पर अञा हिनखे पचण जी ज़रूरत आहे। मां वक़्फ़े वक़्फ़े सां हिनखे पचाईंदो रहियो आहियां, घुमाईंदो रहियो आहियां, स्किप बि कंदो रहियो आहियां, छाकाणि त तव्हांखे तव्हांजो टाइम जेको आहे क़ीमती आहे, बचाइणो आहे। ही जॾहिं मुकमिल तौर ते पची वेंदो त पाण हिन मां जेका कमाल पट विधोसीं उहो कढी छॾींदासीं, फोटो जेको विधोसीं कढी छॾींदासीं ऐं दारचीनी जा जेके स्टिक्स पाण हिन में 2-3 विधा हुया, बल्कि 2 विधा हुया, उहे बि कढी छॾींदासीं, छाकाणि त असांखे सिर्फ़ु उन्हनि जी ख़ुशबू खपे पई, उहा हिन में शामिलु थी चुकी आहे। हिकिड़ो दफ़ो मां ॿीहर ॿुधायां, ही होममेड आहे, केमिकलनि खां पाक आहे ऐं हिनखे तव्हां 3 महीननि ताईं पंहिंजी फ्रिज में रखी इस्तेमालु करे सघो था। ऐं पाण जनाब हिनखे हाणे करिणो आहे, हिन जो बिल्कुलु हल्को पेस्ट ठाहिणो आहे। उनजे करे मां जूसर मशीन में विझां थो। अवांजी मर्ज़ी आहे जीअं बि हिनखे करे सघो था, बल्कि उन में बहितरु थींदो। त जनाब ही पेस्ट तयारु थी चुको आहे। हिनखे कमर्शियल बुनियादनि ते छाणियो वेंदो आहे, पर मां हिनखे न छाणींदुसि। मां तव्हांखे छाणी ॾेखारी, हिन तरीक़े सां छाणे सघो था। मां हिनखे नथो छाणियां, छाकाणि त मां चाहियां थो भले हिन जा ॿिज बि टुकड़ा थी चुका आहिनि, क्रैश थी चुका आहिनि, हिन जूं खलूं जेके आहिनि क्रैश थी चुकियूं आहिनि ऐं उहे भले हिन में शामिलु हुजनि। ऐं साईं हिन जो तव्हां रंग ॾिसी सघो था ऐं ख़ूबसूरत ही ठहंदो। ऐं मां तव्हांखे यकीन सां ॿुधायां थो ॾाढो ज़ाइक़े वारो आहे। हीअ शइ तव्हां पंहिंजे घर में ठाहे सघो था। इहे जेके केमिकल आहिनि इहे विझण सां 2 किलो टमाटर मां अञा हिकिड़ो ॿियो टमाटो एसिन बि विझंदा आहिनि। 2 किलो टमाटर मां घटि में घटि 12 किलो जेके आहिनि उहे टमाटो केचप तयारु थींदो आहे, जेको बाज़ार मां ईंदो आहे। ऐं इहो सोचो त पाण सिर्फ़ु केमिकल खाई रहिया हूंदा, पर ही केमिकल न आहे। ऐं हिन जो ज़ाइक़ो कंहिं बि तरह सां उन खां घटि न आहे, पर के घणो वधीक आहे। पाण हिनखे घाटे थियण ताईं पचाईंदा रहूं था। हिन में बोड़िया ठहंदा आहिनि, इन्हनि जो ख़्यालु रखो थी जीअं मथे अची तव्हांखे न साड़ियुनि। ऐं जनाब हिन में तव्हां लूणु विझो, हस्ब ज़ाइक़ा विझो, जेतिरो खाईंदा आहियो। ब्लड प्रेशर जा मरीज़ आहियो त घटि विझंदा कयो, जंहिं न त भले वधीक विझो। ऐं पाण जनाब हाणे हिन में शामिलु करे रहिया आहियूं 1 प्याली खंड।
जी हाँ, हीअ खंडु आहे। पाण इनखे बि मिक्स कयूं था, पचाईंदासीं कुझु वक़्तु, छाकाणि त खंडु पाणी जी शकिल में तब्दील थी वेंदी। उन खां पोइ पाण हिन में विधासीं ॻाढ़ा मिर्च ऐं कुझु ॾॾर थियल मिर्च, उन्हनि खे बि ख़ूब हिन में पचायूं था। इन तरह सां ही असांजा जेके मसाला आहिनि, जेके विधियूं आहिनि शयूं, उहे बि पचंदियूं ऐं हीअ असांजो जेको आहे घाटो थींदो रहंदो। इन जो घाटाए चेक करण जी बि कसवटी आहे। पाण हिन में जेका आहे उहा मुनी खनि प्याली विधीसीं, सरको, ही सफ़ेद सरको आहे ऐं इहो ई हिन में वधीक सुठी टेस्ट ॾींदो आहे। ॾिसो न, इहा बोड़िया ही इलाही मथे ताईं ईंदा आहिनि। पंहिंजे हथनि खे, पंहिंजे अखियुनि खे, पंहिंजे जिस्म खे बचाइण जी पूरी कोशिशि कयो। हिन खे पाण घुमायूं था ऐं हाणे हिन जी पाण कयूं था टेस्ट इहा आहे त हिन खे कुझु प्लेट ते कढंदासीं, प्लेट खे पासीरो कंदासीं। जेकॾहिं हिन मां हेठि पाणी अञा अचे थो त पोइ पाण सम्झंदासीं त हीउ अञा कचो आहे, पर हीउ पची चुको आहे। पोइ बि थोरी देरि वरी मां हिन खे पचायां थो त जीअं हीउ घाटो थिए, अञा सुठो जेको थिए, हिन जो ज़ाइक़ो सुठो थी वेंदो। ऐं जनाब हाणे पाण हिन खे डिश आउट कयूं था, कढूं था हिननि खे ॿाहिरि। ऐं मां तव्हांखे हमेशह गुज़ारिश कंदो आहियां, असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो। मां तव्हांखे यकीन सां चवां थो, अहिड़ो टमाटो केचप जेको बाज़ार मां वठी ईंदा उन खां ही 1000 दफ़ा बहितरु आहे, ज़ाइक़े में बहितरु आहे, टेस्ट में बहितरु आहे, वणंदड़ आहे, केमिकलनि खां पाक आहे। त मुंहिंजी ख़्वाहिश इहा आहे त तव्हां उहे शयूं ठाहियो जेको केमिकलनि खां पाक हुजनि ऐं पंहिंजे घरनि में उन्हनि जो इस्तेमालु कयो त जीअं मुंहिंजी सिहत जेका आहे तमामु ठीकु रहे। हीअ उहा साॻी बोतल आहे जंहिंमें सरको पियल हुयो, कुझु मूं उनखे खयों आहे। इन खे फिलिंग करण लाइ मूं वटि कीफ़ न आहे। मां ॿी बोतल जो मथियों हिसो कटे ऐं उन सां हिन खे फिल कयां थो। इहो हिकिड़ो सादो तरीक़ो आहे ऐं इहो तरीक़ो पंहिंजे घरनि में इस्तेमालु करे सघिजे थो, छाकाणि त हिन जो बोतलुनि जा मुंहुं सोढ़ा हुजण जे करे भरिजणु थोरो ॾुखियो थींदो आहे। तव्हां हिन जो रंग त ॾिसो न तव्हां, हीउ छा में तव्हांखे बाज़ार जे कमर्शियल केचप खां घटि थो लॻे? बिल्कुलु घटि न लॻंदो हूंदो, यकीननि ही बहितरीनु आहे। त जनाब हीउ पाण हुन बोतल में भरियो हुयोसीं, कुझु वक़्तु हिन खे ठारियोसीं ऐं हाणे हिन जी कसवटी थी ॾिसो केतिरो घाटो आहे, ज़बरदस्त आहे। इजाज़त ॾियो पंहिंजे मेज़बान गफूर चांग खे। ॾिसंदा रहो चैनल सवाद।